मौजूद साथियों अस्सलाम वालेकुम। आऊं आहियां हुसन अब्बास। अॼु आऊं तव्हांखे पीर साहब पागारे पीर सबक़तुल्लाह शाह राशिदी साहब जो हिकु अहम किस्सो ॿुधायां थो। सिंध में तमामु घणा ख़ामोश किरदार बि आहिनि जिन जा तमामु घणा वॾा वॾा किस्सा बि आहिनि, या उहे घटि माण्हुनि खे यादि आहिनि या सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु तारीख़ जे किताबनि में दर्ज थियल आहिनि। हूअं त सिंध में इलाही सारा अहम मसइला बि आहिनि जिन ते हुकूमती सतह ते बि ऐं पार्टियुनि जे सतह ते बि को कमु न थी सघियो आहे, पर मौजूदा पीर साहब पागारे हिकिड़ो अहिड़ो कारनामो सर अंजाम ॾिनो जेको शायदि सिंध में अॼु ॾींहं ताईं का बि सियासी पार्टी, को बि फ़र्द, का बि हुकूमत सर अंजाम न ॾेई सघी आहे। सिंध में तमामु घणा अहम इशूज़ रहिया आहिनि, सिंध में तमामु घणा क़ौमी मसइला रहिया आहिनि जिन ते कॾहिं बि हुकूमतूं ऐं सियासी पार्टियूं संजीदा न आहिनि रहियूं। पर पीर साहब पागारो पीर सबक़तुल्लाह शाह साहब ही उन ज़माने जो किस्सो आहे जॾहिं सिंध में कालाबाग डैम जो मामिलो वॾे उरूज ते हुयो, जॾहिं पाकिस्तान जे अंदरि पाणी जे विर्छ जो मसइलो तमामु आलमी लेवल ते हुयो ऐं अहम हुयो। जेतोणीक अॼु बि सिंध में पाणी जो वॾो मसइलो मौजूदु आहे, पर हीअ ॻाल्हि आउं तव्हांखे ॿुधायां थो 1991 जी जॾहिं मरहूम जाम सादिक अली सिंध जो वज़ीर आला हुयो, मियां मोहम्मद नवाज़ शरीफ़ पाकिस्तान ते वज़ीर आज़म हुयो ऐं मौजूदा पीर साहब पागारो साईं सबक़तुल्लाह शाह राशिदी साहब आपाशी जो वज़ीर हुयो। मुल्क में पाणी जो वॾे में वॾो इशू हुयो, सिंध खे शदीद तहफ़ुज़ात हुया। लाहौर में हिकु मीटिंग थी जंहिंमें पीर सबक़तुल्लाह शाह साहब शरीक थिया, सिंध जा ॿिया बि पाणी जा सूबाई वज़ीर शरीक थिया। हीअ बैनल सूबाई कमेटी जो इजलास हुजे, उन में पीर साहब पागारो मौजूदु आहे, यानी उन ज़माने जो आपाशी जो वज़ीर सईद सबक़तुल्लाह शाह राशिदी साहब पेश थिया। वॾो अहम मामिलो थियो। उते शहबाज़ शरीफ़ साहब चयो त पाणी जे विरासत जेका उन्होंने विर्छ कई उन में सिंध खे नुक़सानु हुयो, ऐं उन चयो त हुन जेको फार्मूलो ॾिनो उहो फार्मूले जे तहत हुन चयो त बाबा हिन ते सभु सयूं कयो, वफ़ाक़ जो बि हुकुम आहे, तव्हां असांजा इतादी बि आहियो ऐं हीउ जेको मुआहिदो असां कयूं था पिया इन ते सही कयो। सभिनी सूबनि बलोचिस्तान, KPK, पंजाब जे वज़ीरनि अनोमन मियां साहब शहबाज़ शरीफ़ जो चवणु वठी उन ते सिग्नेचर कयो, पर साईं पीर सबक़तुल्लाह शाह राशिदी इनकार करे छॾियो। साईं चयो त हीउ मुंहिंजो ज़ाती मामिलो न आहे, हीउ क़ौमी मसइलो आहे, आउं हिकु वॾे सूबे जी नुमाइंदगी कयां थो पियो। हीउ जेकॾहिं मुंहिंजे ज़ात सां हुजे हा त का ॿी ॻाल्हि हुई, पर हीउ सिंध जे पाणी जो मसइलो आहे, इन फार्मूले ते आउं सिग्नेचर न कंदुसि। साईं सबक़तुल्लाह शाह राशिदी क़ौमी ग़ैरत जो मुज़ाहिरो कंदे ऐं उन ते सिग्नेचर न कई। पोइ छा थियो? उते हथापाई ताईं मामिलो हलियो वियो, झड़पूं थियूं, हिक ॿिए में हथ पिया, पर सबक़तुल्लाह शाह राशिदी हिकु सूर्य बादशाह जो औलाद आहे जीअं दीदा दिलेरी ऐं बहादुरीअ सां मज़ामत बि कई उते, ऐं उतां मज़ामत कंदे सिग्नेचर बि न कई, झेड़ो चोटरे वेही रहिया। मुड़ुसु माण्हू थी उतां पाण निकिरी एयरपोर्ट ते आया। लाहौर जे एयरपोर्ट ते साहब फिर हुन खां पुछो, जंहिंमें हुनजे कपिड़नि खे बि नुक़सानु पहुतो हुयो। पीर साहब जेको मौजूदा पीर साहब पागारे खां पुछो वियो त सही मामिलो छा आहे? चई मामिलो तमामु ख़राबु आहे, मामिलो क़ौमी आहे, पाणी जो मसइलो आहे, असीं इन ते नथा हली सघूं। पाण पहुता। उन खां पोइ ॿियो दफ़ो वरी कॉल थी, ऐं उन ॿियो दफ़ो जेका कॉल थी उन में 1991 जे पाणी जो ठाह मंज़ूरु थियो, जंहिंमें लख एकड़नि जो पाणी पीर सबक़तुल्लाह शाह राशिदी साहब वठी आयो, ऐं उहो अॼु ॾींहं ताईं मुआहिदो सिंध जो तारीख़ी मुआहिदो आहे। उन मुआहिदे ते पीर सबक़तुल्लाह शाह राशिदी साहब जस लहिणे, इनाम लहिणे ऐं सिंधी क़ौम ते, सिंध ते हुन हिकिड़े क़िस्म को एहसान न कयो आहे, पर हुन पंहिंजो फ़र्ज़ु अदा कयो। उहो पाणी जो मुआहिदो अॼु बि वफ़ाक़ जे गले में अटकियल आहे, उहो पाणी जो मुआहिदो अॼु बि सिंध उहा घुर करे थी। ऐं उन खां पोइ
पीपल्स पार्टी जो हुकूमतूं लगातार आयूं, पाणी चोरी कराईंदियूं रहियूं, पाणी विकिरो कराईंदियूं रहियूं, गैरकानूनी केनाल ठहंदा रहिया पंजाब में, पर पीपल्स पार्टी न मज़मत कई न मज़ामत कई। पाणी पीपल्स पार्टी खपाईंदी रही। अॼु बि सिंध जा माण्हू पाणी लाइ सिकनि था पिया ऐं उहो जेको मुआइदो पीर सबक़तुल्लाह शाह राशिदी कयो हुयो उहो हिकु वॾो कारनामो हुयो, जंहिं ते पीर साहिब पागारो मौजूदु आहे। जस लहणे साईं तमामु वॾो कारनामो सर अंजाम ॾिनो ऐं पीपल्स पार्टी पाणी मुसलसल विकिरो कंदी रही। अॼु त सिंध में पाणी कोन्हे को, ऐं उन ठाह जे तहत बलोचिस्तान खे बि पाणी मिलियो। बलोचिस्तान ते बि पीर सबक़तुल्लाह शाह राशिद जो एहसान आहे। सिंध जे माण्हुनि खे घुरिजे त चोरनि खे छॾे करे पीर साहिब पागारे जो साथ ॾियनि। पीर साहिब पागारो सिंध जो वाली वारिस आहे, हक़ीक़ी निमाईंदो आहे, जंहिंजे ख़ानदान जूं सिंध लाइ वॾियूं क़ुर्बानियूं आहिनि। पाण गॾिजी करे पीर साहिब पागारे जा हथ मज़बूत कयूं। पीर साहिब पागारे वटि सिंध जे ख़ुशहालीअ जो फार्मूलो मौजूदु आहे, पर पाण करप्ट माण्हुनि जो पीछो छॾींदासीं त का मामला ठहंदा। ऐं हिन वक़्तु बि पीर साहिब पागारा एक्टिव आहिनि। सलाम आहे संदनि खे जिन सिंध जे लाइ वॾी क़ुर्बानी ॾिनी। ऐं जाम सादिक चयो त इहो पीर सबक़तुल्लाह शाह राशिदी हो जंहिं इहो कारनामो सर अंजाम ॾिनो, त ॿिए कंहिंजे वस जी ॻाल्हि न हुई। अॼु बि उहो जेकॾहिं मुआइदो सलामत हुजे, उन ते अमल थिए त सिंध खे घणो पाणी मिलंदो। पोइ खोट कान्हे, पोइ इंडस ताईं इंडस डेल्टा ताईं समुंड बि सैराब थींदो सिंधू जे पाणी सां। हाणे बि जेकॾहिं उन पाणी उन ठाह ते अमल कराईंदो त पीर साहिब पागारो कराईंदो, ॿियो केरु न करे सघंदो। उन करे ज़रूरी आहे त असां सिंध जो पाणी वठण जे लाइ, सिंध जा हक़ वठण जे लाइ पीर साहिब पागारे जो साथ ॾियूं। दोस्तो, मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो। जेकॾहिं मुंहिंजी इहा वीडियो तव्हांखे वणी हुजे, हीउ वॾो अहम मामिलो आहे पाणी जो, त हीउ ॿियनि दोस्तनि सां वंड कयो, शेयर कयो, माण्हुनि ताईं घर घर ताईं पीर साहिब पागारे जो इहो कारनामो पहुचायो।